अस्सलाम वालेकुम। त सभ खां पहिरियों नालो ॿुधायो, पोइ मसलो ॿुधायो। वालेकुम सलाम साईं, मुंहिंजो नालो दीदार अली आहे। पाण ज़ाति मीराणी आहियां साईं। असांजो मसइलो आहे थोरो जॻहनि ते, जेको आहे सो असांखे जॻहियूं हुयूं असांजे वालिद साहिब जूं, जेका हिकिड़ी असांजी भेण खे ॾेई वियो आहे आसिया मीराणीअ खे, ऐं ॿी जॻह ॾेई वियो आहे राजा मीराणी खे लिखत करे। बाक़ी रही आहे हीअ मुंहिंजी जॻह जंहिंमें मां रहियो पियो आहियां, इहा 500-600 फुट आहे। ऐं मूंखे भाइरनि ॾाढो परेशान कयो आहे, ॿधराइनि पिया, कुटराइनि पिया, हेॾे होॾे, अमीरनि ॾे इन्हनि ॾे। आख़िर असांजो फ़ैसिलो थियो हाजी सनाला साहिब वटि, जेको आहे सो न असां माहवारी 600 फुटनि जी प्लाट जी रक़म थी आहे, जेको आहे सो 10 लख रुपया, जेका हीअ अॾावत थियल आहे उहा मां पंहिंजी कराई हुअमि। उहा अमीरनि बि निभाई त बाबा इहा अॾावत तुंहिंजी आहे, बाक़ी प्लाट जो आहे उहो 10 लख थियो आहे फ़ैसिलो। उन में असां 4 भाईवार आहियूं, जंहिंमें 2.5 लख मुंहिंजो हिसो आहे, बाक़ी जेको आहे 7.5 लख रुपया ॿियनि भाइरनि जो आहे। उहे असां आमद करे आयासीं, पोइ बि उनजे बावजूदि भाइर मूंसां अटकिया बीठा आहिनि। ऐं जेको आहे सो मुंहिंजे एवज़े में जेको आहे सो मां शादी कई हुअमि भुटनि मां। उन में मुंहिंजे भाउ मूंखे संग ॾिनो हुयो, मुंहिंजो पीउ माउ बि जीअरो हुयो। भुटनि खे ॾे वठि कईसीं, उन में मंगणा बि थियल हुया, भुटनि जा लटा विधियल हुया, मिठाई विरल आहियूं, हर शइ हुई। उन जे बावजूदि जॾहिं मां हिकिड़ो चुपड़ी करे वेही रहियुमि, असां उन्हनि खे संग लाइ चवंदा पिया अचूं, उहो असांखे धमकाईंदा पिया अचनि। हाणे जॾहिं सफ़ा असां हिक ॿिए में जेको आहे जॾहिं हिसनि पतनि ते पहुची विया, मूंखे उन्हनि 2.5 लख भाइरनि न छॾिया आहिनि। हाणे मां उन्हनि खां संग घुरण जी कोशिशि कई आहे, चयोमांसि बाबा मूंखे परायो हक़ु ॾियो, भुटा मूंखे तंग कयूं वेठा आहिनि, मूंखे भुटा बि धमकियूं था ॾियनि, हेॾो तव्हां बि धमकियूं था ॾियो, मां काॾे वञा। मूंसां बि जॾहिं तव्हां मूंखां हिसो वरितो आहे त तव्हां बि जेको आहे मूंखे हाणे हक़ु ॾियो परायो, त मां हक़ मां ॾेई जान छॾाए वेठां। उन जे बावजूदि असां जेको आहे सो फ़ैसिलो बि क़बूले आयासीं, हर शइ करे आयासीं, लिख पढ़ बि ॾेई आयासीं। पोइ बि हाणे जे हुननि खां असां घुरूं था त असांखे धमकाईंदा वधीक। जेको आहे सो असांजी मुंहिंजी घरवारी वेठी आहे, उहा तव्हांखे हवालु कंदी त तव्हां इन असां सां नाजाइज़ी केतिरी कई आहे। छा मसइलो थियो हुई? भाऊ ॻाल्हि ईअं ई आहे त जेको आहे असां हिते 25 साल थी विया आहिनि वेठा आहियूं। असांखे ॾाढो तंग कयो वियो आहे। 25 सालनि में मार कुट, कॾहिं थाणनि ते, कॾहिं कोर्ट ते। मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम सॼे ओड़े पाड़े खां त एंट्री बि कयो, कंहिंजा मग़ज़ फाटल, कॾहिं माना कहिड़ी तादी, कॾहिं कहिड़ी तादी। पोइ बि मां घर न छॾियो त मां चयो मां इज़त वारे जी ज़ाल आहियां, मां शादी कई आहे, पंहिंजी भुटियाणी आहियां। ॿुधई मुंहिंजो लाश हितां निकिरंदो, पर मूंसां एतिरी तादी कई त मुंहिंजो पाणी बि बंदि कयो वियो। मुंहिंजा ॾेर ॿुधई भाउ, मां बसि नाला मां नथी खणी सघां, ॾेर अची विया सभई। ॿुधई था, बाक़ी जेको आहे हाणे मां ख़ुशि हुयमि, हर दर्द सां पई, हर मुश्किल सां पई। हिन वक़्तु मां आख़िरी स्टेज ते आहियां। हे सोणो मूंसां साणो आहे, मुंहिंजो न पेको न माको, मुंहिंजा भाइर ग़रीब यतीम, मां काॾे वञा। उन्हनि जो हक़ु खाई वेठा आहिनि। मां हक़ु वठणु वई आहियां, कल्ह मूंखे ॾेर उन्हनि जे पुटनि तशदुद कयो आहे, मारियो अथऊं। मां तव्हांखे अहिड़नि धक लॻल आहिनि, मां ॾेखारे नथी सघां। मां इज़त वारी आहियां, मुंहिंजो हिन क़ुर ते हक़ु कयो वञे। मां सची पीउ जी धीउ आहियां, भुटियाणी आहियां, पीउ जी वकर आहियां, 6 वांड में वेठी आहियां। मूंसां ज़ुल्म आहे। जे अगरि कुझु बि थी वञे त मुंहिंजी FIR जेकी आहे इन्हनि जे मथां। जॾहिं फ़ैसिलो थी वियो जॻहि जो, मुंहिंजो घर वारो चए पियो मां पिनंदमि, व्याज खणंदमि, छा बि कंदमि, मां इन्हनि भाइरनि खे राज़ी कंदमि। पोइ छो जे लाइ हिननि एक्शन खयां त इन ते असां टंगराईंदासीं, इनखे माराईंदासीं, मोतमार धमकियूं। मुंहिंजा ॿचिड़ा नंढड़ा, अबा ॿुधाए मां जो निकिरी वञा, मां काॾे वञा। हे सोणो साणा, हिन ते मुंहिंजो हक़ु कयो वञे। जेको मां पंहिंजो पीउ जी जाइ ॾींदी हुअमि मुख़्तियार खे, चवंदी हुअमि मुंहिंजो पीउ बि आहे, हर शइ मुंहिंजो उहो आहे। उन मूंखे रत जा ॻोढ़ा रोआया आहिनि। चए थो त इन बाशूअ खे न छॾींदासीं, इन खां माना हेतिरा पैसा वठो, हेतिरा पैसा वठो। अबा ॿ वेला खाईंदा आहियूं त हिकु वेलो वेठा हूंदा आहियूं। अलाह ॾिसे थो, हे क़ुर आहे। मुंहिंजी सुई न हूंदी आहे, मां परेशान हूंदी आहियां। मुंहिंजा जेके सिक वारियूं आहिनि पाड़े में, ओड़े पाड़े में, मूंखे ख़ुदा वास्ते उहे दवाऊं वठी ईंदा आहिनि। हे दवाऊं न, हे क़ुर आहे। मां हिन दवाउनि ते ज़िंदा आहियां। मुंहिंजी ज़िंदगी खसण था चाहिनि। मूंखे दिलि जी बीमारी बि ॾिनी अथऊं। मां मरी वेंदमि, मुंहिंजे हिन मासूमनि जो केरु आहे? हिन क़ुर ते मां कूड़ ॻाल्हाईंदमि, मूंखे क़बर जाइ न ॾींदी, छो जो क़बर ताईं बि हे हूंदो आहे सोणो। मुंहिंजो हक़ु खाइनि था। छा मां अकरम जी नुंहुं न हुयमि? मां ज़ुबैदा जी नुंहुं न हुयमि? मां शादी कई आहे, मां ग़लती त न कई आहे न? भुटनि जो संगूं खाई वेठा आहिनि। उहा ॿाह मुंहिंजी ॿिए हंधि पढ़ाए ॾिनी त पोइ बि सब्रु कयो आहे। मां एतिरो सब्रु कयो आहे, इमामनि वांगुरु सब्रु कयो आहे। पर पंहिंजो पाण इमामनि जे महीने में मूंसां कयो त इमामनि फासायो अथनि। मूंसां हक़ु कयो वञे, मूंखे पंहिंजो हक़ु ॾियनि, मां पंहिंजी क़बर छॾाईंदमि, ॿाहिरनि खे ॾींदमि। मां